आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोहो कहिड़ो आहे। जी नाज़रीन, मुसलसिल 13 ॾींहं थी विया आहिनि। लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम मुसलसिल सरापा एहतिजाज आहिनि। इन्हनि खां कोई बि इन महिल ताईं पुछा करण वारो न आहे त तव्हां छो वेठा आहियो कैंप ते, अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिननि जो छा चवणु आहे? रहमान रहीम जी, त असां लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम गुज़िश्ता 12 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहियूं। हिन सर्दीअ जे मौसम में ॿाहिरि असां कैंप हणी वेठा आहियूं। माण्हू घरनि में लिकिया पिया आहिनि, पर असां पघारुनि जे करे पंहिंजे हक़ जे लाइ रोडनि ते आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। छो जो हे जेके मुलाज़िम आहिनि सिर्फ़ु इन सैलरीअ ते डिपेंड था कनि। असांखे कोई हिते माना सैलरी खां अलावा कोई रिश्वत या कोई प्रोजेक्ट न हलिया आहिनि लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी में, जो असां बहरहाल मां थोरो इहे ॿ लफ़्ज़ चवंदुमि, असां सां ज़ुल्म आहे, असां सां वॾो ज़ुल्म आहे। ख़ुदा जो कसम आहे, हे लाड़कानो शहर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो तक, जितां जो MNA असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, गवर्नमेंट बि असांजी सिंध जी पीपल्स पार्टीअ जी ऐं गॾु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जलसा बि हिते ऐं बीठा बि असां उते आहियूं ऐं एहतिजाज बि लाड़काने शहर जे इदारे जो ज़ुल्म आहे वॾो। असांखे 13 ॾींहं थिया आहिनि रड़ियूं कंदे कंदे, हिन वक़्तु ताईं कंहिं माण्हूअ जे मथे में जूअं न चुरी आहे त को लड़ी असां ॾे अचे त बाबा तव्हांजो मथे प्रोसेस हले थो या नथो हले। बाबा नथो हले असांजो इदारो त ख़ुदा जे करे, ख़ुदा जे वास्ते असांजे इदारे खे ॿिए इदारे में ज़म कयो। असां मुलाज़िमनि कहिड़ो ॾियो कयो, असांखे घटि में घटि हर महीने सैलरी ॾियो। असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु CM सिंध खां चेयरमैन बिलावल भुट्टे खां इहो अपील कंदासीं त महिरबानी करे तव्हांजे हिकिड़े नोटिस वठण सां 272 माण्हुनि जे घरनि जा चुल्हा भरंदा। बिलावल भुट्टो साहब, असां तोखे अर्ज़ु था कयूं, तुंहिंजे हिकिड़े नोटिस वठण सां, जेकॾहिं तूं हिकिड़ो नोटिस वठंदे, असांजूं पघारूं सुभाणे के ॾींहं में रिलीज़ थी वेंदियूं। असां आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे? छा असांजो इहो ॾोह आहे त असां लाड़काने जा रहवासी आहियूं? छा असांजो इहो ॾोह आहे असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं? छा असांजो इहो ॾोह आहे पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं? असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा इल्तिजा कंदासीं पीपल्स पार्टीअ खां त महिरबानी करे असांजे इदारे जा मसइला हल कया वञनि। जेकॾहिं असांजे इदारे में करप्ट ऑफिसरनि जेके भर्ती थिया उन्हनि असांजी करप्शन कई, उन में असां मुलाज़िमनि जो कहिड़ो ॾोह आहे? उन्हनि खे हटायो। हे तव्हां जेके बीठा आहिनि, जेके मुलाज़िम जेके रेगुलर बेसिस ते अचनि था, बाक़ी मुलाज़िम जेके वीज़ा ते वियल आहिनि, जेके ऑफिसरनि सां सेटिंग था कनि, उन्हनि सां असांजो छा वञे? उन्हनि खे पघार न ॾियो, घटि में घटि हिननि माण्हुनि जी पघार ॾियो। असां लिस्ट ॾिनी आहे, कमिश्नर साहब ॾे कल्ह वियाऊं, कमिश्नर साहब खे बि इहे लफ़्ज़ चया आहिनि त ख़ुदारा असां घटि में घटि उन्हनि माण्हुनि जी पघार कयो जेके हिन वक़्तु असां सां गॾु कैंप में बीठा आहिनि, जिन खे पंहिंजी पघार जी ॻणती बि आहे। जेके घर में सुता पिया आहिनि, जेके वीज़ा ते वियल आहिनि, उन्हनि खे भले पघार न ॾियो। महिरबानी। हर शाख ते चिबरो वेठो आहे, अंजाम गुलिस्तान छा थींदो? जी नाज़रीन, तव्हां हिननि जी व्यूज़ ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त पीपल्स पार्टी जो जेको वाइदो हुयो, मकान बेरोज़गार जेको रोज़गार जो उन्हनि जो वाइदो हुयो, उहो पूरो आख़िर छो नथा कनि? हिननि मुलाज़िमनि खे ख़ुदकुशी ते आख़िर मजबूर छो था कनि? मां आहियां मोहम्मद इक़बाल शेख, ब्यूरो चीफ सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काना।